अस्सलाम वालेकुम दोस्तों। अनमोल रेडियो नेटवर्क लाइव स्टूडियो तलार खां तव्हां सां मुखातिब शाहजहान ख़ास खेली समन सरकार जी नगरी पिरिन जे शहर पंगरियो खां ॻोठ मोहम्मद साले पंवर खां असांजो प्यारो प्रीन दोस्त परवेज़ अली पंवर साहब जो ख़ूबसूरत इंतखाब। खिली जो मुखड़ी गुलाब थी पियो, गज़ब अव्हां जो शबाब थी पियो। खिली जो मुखड़ी गुलाब थी पियो, गज़ब अव्हां जो शबाब थी पियो। अव्हां जे चेहरे ते ज़ुल्फ़नि जो पहिरो को रेशमी ॼण नकाब थी पियो। झुकी कयमि सूंहं खे जो सजदो, उहो असां लाइ सवाब थी पियो। सवाल बणिजी ॾिठमि अव्हां खे, खिलण अव्हां जो जवाब थी पियो। असांजी चाहत ऐं प्यार आसी, अखियुनि जो पूरो ख़्वाब थी पियो। खिली जो मुखड़ी गुलाब थी पियो, गज़ब अव्हां जो शबाब थी पियो। तमामु ख़ूबसूरत गज़ल असांजे प्रोग्राम जे लाइ चूंड कयो समन सरकार जी नगरी पिरिन जे शहर पंगरे खां ॻोठ मोहम्मद साले पंवर खां असांजो प्यारो दोस्त गुलनि जहिड़ो दोस्त भाउ परवेज़ अली पंवर साहब। सही अनमोल मोहबतूं, लाजवाब इंतखाब तव्हांजो।